नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे खां ख़बर ॾींदा हलूं त चलिया जे ॻोठ खमीसो जाखरो जे रवासिन वडल जाखरो गुल हसन जाखरो अवामी प्रेस क्लब ठठे में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त असांजे ॻोठ जो बाअसर कब्ज़ा माफ़िया वडेरो मोहम्मद जाखरो, संदुस भाङे भाईवार खान जाखरो, गुलाम हुसैन ऐं वल्लू जाखरो ऐं ॿिया असांखे ज़मीन ऐं ॻोठ में घरनि प्लाटनि ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे असां ॻोठ मां लॾण लाइ असांखे मुसलसल परेशान करे हरासा करे रहिया आहिनि। जॾहिं त मुज़ाकरा बाअसर वडेरो ऐं संदुस साथियुनि जूं दाहूं ठठे जे समूरनि बिरादरियुनि जे चङे मुड़ुसनि खे ॾिनियूं, पर हुन जे बावजूदि वडेरो न पियो मुड़े। हू ॻोठ में रतो छाण कराइण घुरे थो, जॾहिं त मुज़ाकरा वडेरो अॻु में मुख़्तलिफ़ हंधनि ते अहिड़ा कारनामा ॾेई माण्हू माराए झेड़ा कराए ज़मीनूं फॿायूं, जंहिंमें हिन कचे जे ग़रीब माण्हुनि जूं ज़मीनूं पिणु कब्ज़े हेठां आंदियूं आहिनि। सां गॾु सरकारी ज़मीन हज़ारे एकड़ सरकारी ज़मीनूं कब्ज़ा कयूं आहिनि, जॾहिं त हिन सां गॾु जबर ऐं कोहिस्तान में पिणु कब्ज़ा करे रहिया आहिनि। हिन DIG हैदराबाद IG सिंध खां घुर कंदे चयो आहे त तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट अवामी न्यूज़ HD।